रसूलुल्लाह जे हुजरे में दाखिल न थियो बगैर मोकल जे हाओ जन तवा के मोकल नहीं वने तवा के सजो वने तवा के ताम जे ला सजो वने अवा ताम खाई सजो तबो अवा जे ला मुनासिब कोने को जो मानी खाने का बाद में अवा उते वेही रसूलुल्लाह जे हुजरे में अवा पान में कचहरियों कयो मुझो महबूब रहमतुन वारो रसूला मुझे हबीब वडो गैरतमंदा हयादारा लजादारा रहमतुल लिल आलमीना मुझो महबूब तवा के नथो जवे त तवा मुझे हुजरे मा निकरी वणो छो त रहमतुन वारो रसूला पर वल्लाहु ला यस्तही मिनल हक़ अल्लाह तवा के हक़ चवण खा हया कोन थो रखे फंतशिरू वला मुस्तअनिसीन लिहदीसिन अवा पखड़ जी वनो ऐ गालिन में मशगूल न थी वनो इन ज़ालिकुम कान युज़िन नबिया यो तवा जो बेहन कचहरी करण मुझे महबूब के दुखियो तो लगे हबीबन करीमन के ईज़ा तो जे रसूलुल्लाह के तकलीफ थी अचे करा दोस्तों इन आयत करीमा जो शान नुज़ूल चाहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पानी पाक घरवारी अम्मा बीबी ज़ैनब साईं सा निकाह फरमायो अल्लाह जे हबीब ऐलान फरमायो तमा रसूलुल्लाह निकाह फरमायो मा महबूब वलीमो थो कया दावत थो कया मा रसूलुल्लाह जे निकाह जे खुशी में मा तवा जे ला दावत थो कया अल्लाह जे हबीब दावत जो एहतमाम फरमायो ताम तैयार फरमायो निकाह जे खुशी में छाजे खुशी में बा जेको ता असा शादी कंदा हूं ना कार्ड हलाइंदा हूं 1000 2000 लिखाइंदा हूं इहो मानी जा पैसा वठन जायज कोन के अब जागो पिया सही कोने को मानी फी सबीलिल्लाह खराणी मानी जा पैसा थोड़ी वठना सजो था दावत बुझो था त बाबा मुझे पुत्र जो निकाह हुआ रस्म तो और सुन्नत हुआ त पो इन मानी जा पैसा छो था तो हाने अगते पैसा न वठजो इने खर्च कोन सुभान अल्लाह जो वाह सुभान अल्लाह अल्लाह जे हबीब दावत ने सजी कायनात सदको मदीने वाले साईं जो तो खाए सुभान अल्लाह मिशकात शरीफ जी हदीस अल्लाह जावी में फरमाए सारत बुढ़ी दड़वा आई मा रसूलुल्लाह वंडी दड़ाया सजी कायनात मा रसूलुल्लाह जो सदको थी खाए करा दोस्तों ही तुझो को साथ हो करे हे दुनिया जो नेमतों हे दुनिया जा घर फसल हे दुनिया जा मेवा अदीदो दोस्तों पुत्र अम्बर अब्बो अम्मा मिलो रब जो पाक बेत मिलो मस्जिद शरीफ नसीब थी कुरान करीम मिलो शब कदर जी रात मिली 15 शाबानुल मुअज़्ज़म जी रात मिली करा दोस्तों ई सब सदको मुझे महबूब मदीने जे ताजदार जो सुभान अल्लाह तबो असा ये चौंदा आयूं त तुझे कदमन ता कुर्बान सजण तुझे कदमन ता कुर्बान सजण सदके मोजी हिय जान सजण तुझे कदमन ता हिक जान संगम ए जान जहां छा हे जो घोरा तुझे मथा तो ता घोरे जानो सारो जहान तो जे कौन मकान तब तो जो जावत शान सजण तुझे कदमन ता तोखे आलम जो कुल इल्म अतम तुझे इल्म में कतरे जिया कलज़म तुझे इल्म अग्या शालो का
आलम तो ते आई आया कुल कदे में अदम तो ते पथेरो कुल पिनहान सजन तुझे कदम ता सुभान अल्लाह अल्लाह कदो मदीने जो दीदार नसीब थी दो बस यही तमन्ना है बेनवा के सीने में काश ये गुजर जाए जिंदगी मदीने में रात दिन बरसती है रहमते मदीने में इसलिए के रहते हैं मुस्तफा मदीने में आज तक महकते हैं रास्ते मदीने के ऐसी यकता खुशबू थी आका के पसीने में अल्लाह जे महबूब दावत जो ऐलान फरमायो त साईं करीमन जो हुजरो मुबारक नंढो हुयो ऐं उते जगह वेहण जमायत जी घणी न हुई हबीबन करीमन फरमायो त टोलियूं टोलियूं थींदा करे टे ॼणा थींदा करे अचे ताम वापराईंदा वरी हिकिड़ा वञनि वरी ॿिया गुलाम अचनि वरी उहे खाई वञनि वरी ॿिया गुलाम अचनि छो त हुजरो मुबारक नंढो आहे उते घणनि माण्हुनि जी वेहण जी जगह काने का करा दोस्तों टे हिकिड़ा मेहमान हुया जेके दावत ते आया पर उन्हनि ताम खाई बस कयो ताम खाइण खां बाद में उते ॻाल्हियूं करण शुरू थी विया हालांकि उन्हनि खे ॿाहिरि निकिरणो हो अजीज़ो दोस्तो इन्हनि टिनि ॼणनि पाण में कचहरी कई हिकु पंहिंजे गुफ़्तार में शुरू थी विया रब्बुल आलमीन फरमायो मोमिनो मुझे महबूब जा गुलामो तव्हांखे जन रसूलुल्लाह दावत ॾिनी तव्हां दावत में आया हो तव्हांजे लाइ मुनासिब कोन हुयो त तव्हां ताम खाई करे रसूलुल्लाह जे हुजरे में कचहरी पिया कयो मुंहिंजो महबूब तव्हांखे कोन थो रोके पर मां रब खे रसूलुल्लाह जे दरबार जे अदब जो हुकुम थो फरमाया मां रब खे इहो अमल पसंदि कोन आयो मां अल्लाह तव्हांखे मना थो कयां त तव्हां रसूलुल्लाह जे हुजरे में वेही करे गुफ्तार न कयो ई शान आहे मदीने जे साईं जो अञा क़ुरान जूं कई आयतूं ज़हन में आहिनि पर अल्लाह जे हबीब जो शान ॿुधो मदीने जे ताजदार जो ज़िक्र ॿुधो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे प्यारे ॾाॾे जो नालो सुहिणो अब्दुल मुत्तलिब आहे हज़रत अब्दुल मुत्तलिब सुहिणो काबे जो कुंजी बरदार आहे कुरैश जो सरदार आहे प्यारा मुस्लमान भाइरो अज़ीज़ो दोस्तो शुरूअ में साईं जन खे हिकिड़ो फर्ज़ंद हुयो उन जो नालो हारिस हुयो वरी औलाद कोन पियो थिए हिकु ॼाणे अल्लाह जे पाक बैत में तशरीफ फरमावा रात जो पोयों हिस्सो आहे दुआ थो करे मुंहिंजा मौला हिकिड़ो पुट ॾिनो अथई अञा जेकॾहिं वधीक पुट ॾे जेकॾहिं मूंखे 10 पुट थिया त मुंहिंजा मौला उन्हनि मां हिकिड़ो बचड़ो तो रब जे नाले ते कुर्बान कंदुसि सुभान अल्लाह मेहरबानी फरमाए के पुत्रन जो औलाद रे अजीजो दोस्तो साईं जन जी दुआ कबूल थी वई अल्लाह तबारक व तआला सुने अब्दुल मुत्तलिब के 10 पुत्र अता फरमाया उन्हनि मां नंढो फर्ज़ंद रसूलुल्लाह जो वालिद हज़रत अब्दुल्लाह सुहिणो आ सुभान अल्लाह अबा हाणे हिकिड़ो पुट हुयो 9 पुट बोजावा त केतिरो ज़मानो गुज़री वियो हूंदो केतिरो वक़्तु गुज़री वियो हूंदो अजीजो दोस्तो हिकु रात काबे जे सन में सुतो पियो आहे ख्वाब थो ॾिसे त ग़ैब खां आवाज़ ॾींदड़ पियो चवे ओ अब्दुल मुत्तलिब उथ कुर्बानी कर सुभान अल्लाह छा कर
उठ कुर्बानी कर सोने अब्दुल मुत्तलिब सुबह जो हिकड़ो तुम्बो कुर्बान कयो कुर्बान करे ऐं मखलूक के खाधो खाराई वरी रात जो ख्वाब ॾिठई ग़ैब का आवाज़ ॾींदड़ पियो चवे ओ अब्दुल मुत्तलिब अञा वधीक कुर्बानी कर या थोड़ी कुर्बानी आहे सुभान अल्लाह जो सुभान अल्लाह पीअ रात यो ख्वाब लधई बे दिहाड़े सुने अब्दुल मुत्तलिब उठ कुर्बान कयो सुभान अल्लाह चई घटे का उठ वॾो आहे कुर्बान कई माण्हुनि में गोश्त तक़सीम कई टी रात ख्वाब लधई ग़ैब का आवाज़ ॾींदड़ आवाज़ पियो ॾे त ओ अब्दुल मुत्तलिब तो बास बासी हुई त मां हिकिड़ो पुटु रब जे नाले ते कुर्बान कंदुसि उहा कुर्बानी ॾे सुभान अल्लाह सुबुह थियो पुटनि सां सलाह कई त बचड़ा मां छा कयां कुरैश जा सरदार गॾु थिया पाड़े वारा गॾु थिया वॾी ॻाल्हि थी वई पुट जे कुर्बानी करण जो हुकुम थी वियो प्यारा दोस्तो सभिनी ने कुरैश जे सरदारनि अर्ज़ कयो वेझन क़रीबन अर्ज़ कयो त क़िबला मके खां ॿाहिरां हिकिड़ी औरत थी रहे काहिना आहे उन वटि था हलूं उन काहिने ख्वाब जो तबीर था पुछा कयूं उन जेको हुकुम कयो उन ते तव्हां अमल कजो कुरैश जा सरदार सभई गॾिजी करे उन काहिना औरत वटि आया उन माईअ चयो त तव्हां में खून जी बहा केतिरी आहे जेकॾहिं को माण्हू खून करे त बदिले में उन जी चटी केतिरी भरे ॾींदा आहियो ॿुधायो वियो त खून जी बहा असां 10 उठ उन जो एवज़ ॾींदा आहियूं माईअ चयो हाणे हिन कयो त ओ अब्दुल मुत्तलिब 10 पुटनि जा कुणा विझ पोइ जेकॾहिं जंहिंजो नालो निकिरे त पोइ उन जे एवज़ में बदिले में 10 उठ कुर्बान कर सुभान अल्लाह कुणा विधाया हज़रत सोनो अब्दुल्ला सोनो रसूलुल्लाह जो वालिद जंहिंजे पेशानीअ में मुंहिंजे महबूब जो पाक नूर मुबारक अमानत रखियल हुयो 10 पुटनि जा नाला लिखी करे सोने अब्दुल्ला जो नालो उन में आहे जीअं जो कुणो विधो हुयो त सोने अब्दुल्ला जो नालो निकितो साईं खे प्यारो हुयो वॾो नाज़नीन हुयो आख़िरी फर्ज़ंद हुयो साईं फरमायो 10 उठ तो कुर्बान कयां जी 10 उठ इन जे एवज़ में ॾिनमि खून बहा 10 उठ वरी ॿियो दफ़ो कुणो विधई त वरी बि कुदरती सोने अब्दुल्ला जो नालो निकितो चई ॿिया 10 उठ तो नाले ते कयां वरी टियों दफ़ो कुणो विधई वरी बि सोने अब्दुल्ला जो नालो निकितो चई 30 उठ अल्लाह जे नाले ते कुर्बान कंदुसि अज़ीज़ो दोस्तो 9 मरतबा कुणो विधई रब जो शान 9वीं मरतबा सोने अब्दुल्ला जो पाक नालो मुबारक निकितो चई 90 उठ कुर्बान कंदुसि पर पंहिंजे बचड़े सोने अब्दुल्ला के कुर्बान कोन कंदुसि हे अल्लाह जे हबीब जूं रहमतूं आहिनि बरकतूं आहिनि नूर जूं अज़मतूं आहिनि करा दोस्तो जॾहिं 10 दफ़ो कुणो विधो वियो त सोने अब्दुल्ला जो कोन निकितो पाण शुक्राने तौर ते 10 उठ ॿिया बि वधाए करे 100 उठनि जो ख़ैरात कई अरब जा आया प्यारा दोस्तो मक्के जा आया ॿाहिरां का माण्हू आया कबीलनि जा माण्हू आया हाजी हुया उन्हनि खे दाम खाराई भला ॿुधायो 100 उठ कुर्बान कजनि त केतिरा ॾियारा ख़ैरात हलंदो सुभान अल्लाह अल्लाह जो ईशान आहे न त हिकिड़े दफ़े कुणे में ई
फैसलो थी वने हा पर उलमा इकराम फरमायो यो रब्बुल आलमीन दुनिया वारन के दिखारे पियो त मुझे महबूब जे आमद का पहिरियाई रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वालिद जे बरकत सा अवा दुनिया वारा खाधो ब्या खाओ रसूलुल्लाह जे आमद जी खुशी भी हले मिलाद ब्या हलन मानू ताम ब्या खाइन पर दोस्तों अज तवाब अल्लाह जे हबीब जो मिलाद मल्हायो आ खुशी जो इज़हार कयो थव पाणे वारन के सजो थव नात खानन के सजो थव हाफिज़न के सजो थव कारन के सजो थव रसूलुल्लाह जी अम्मन जो नालो अम्मन आमिना आए अम्मा सान फरमायो जना अल्लाह जा हबीब मुझे पाक बदन मुबारक में आया तो मुझे बदन मुबारक में मुश्क अंबर जी महक भी अचे खुशबू भी अचे अम्मा सान फरमायो मक्के जे शहर में मां जै पत्थर ते पेड़ पे रखा पत्थर मेर पियो बंजी वने अम्मा सान फरमायो मां जै सुकल वण जे भरसा गुजरा पई सुकल वण भी रसूलुल्लाह जे बरकत सा साओ पियो थी वने अम्मा सान फरमायो जै जबल जे भरसा गुजरा पई त वो जबल पत्थर भी सलातो सलाम पिया पढ़न अम्मा सान फरमायो तात अल्लाह जे हबीब जे पाक आमद जो टाइम अची वयो 12 रबीउल अव्वल जी रात आई अम्मा सान फरमायो ओचतो मुझे हुजरे मुबारक में मुझे कखाए घर में जमीन का आसमान ताईं आसमान का जमीन ताईं नूर जी लाट भई बरे नूर ही नूर लगो पियो आ सुभान अल्लाह आसमान का जमीन ताईं नूर ही नूर आ रोशनी रोशनी आ करा दोस्तों अम्मा सान फरमायो हबीबन करीमन जो बरकतों बुधो अम्मा सान फरमायो फखरज मिन्नी नूरुन अदाअत ली मा बैनल मशरिक वल मगरिब हत्ता रअयतु कुसूर अश-शाम एड़ी त नूर जी बरकत थी एड़ी त नूर जी लाट चमकी जो मशरिक का वठी मगरिब ताईं शुमाल का वठी जुनूब ताईं मां सजी कायनात जो निजारो पई कया कायनात जो दीदार पई कया सुभान अल्लाह बसरा जे बाजार में जेके उठाया सुबह जे टेम में बार खणी उनन उठन जो गिचू में ॾिठम पे त बाजार में पे आया अम्मा सान फरमायो ये जो अल्लाह जा भी व कायनात में तशरीफ फरमा छा सुभान अल्लाह जो सुभान अल्लाह महबूब बजे तशरीफ में कुल मोमिन ने ईदो कयो इब्लीसो बीठे रुनो आई आशिकन ईदो कयो तो ईद जो आयो खणिए पैगाम प्यारो मुस्तफा कूड़न जो मोकारो थियो ऐं आशिकन ईदो कयो ॾाढा सुभान अल्लाह जो सुभान अल्लाह गौर सां ॿुधो बस आखिरी ॻाल्हि अम्मा सान फरमायो तजरा रात अल्लाह जा भी व तशरीफ फरमा था त उन रात फरत वहूशुल मशरिक इलल मगरिब अम्मा सान फरमा उन रात मशरिक जा पखी उड़ामिया मगरिब वारन ने विया उनन के बुधायो त कायनात में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबियन जो सरदार तशरीफ फरमा छुआ सुभान अल्लाह अम्मा सान फरमायो उन रात नतकत कुल दाबतिन कुरैशन कुरैश जे सभिनी जानवरन उन रात ॻाल्हायो हिक ॿिए खे मुबारकूं ॾिनो त नबियन जो सरदार ख़ातम नबियीन महबूब तशरीफ फरमा छो अम्मा सान फरमायो ज़हरत सलासत आलामिन उन रात टे झंडा ज़ाहिर थिया सुभान अल्लाह अच खणी ॾाढा सुभान अल्लाह जो सुभान अल्लाह
छो था लगायो घर ते मीलाद जो झंडो छो था लगायो गाड़ीअ ते झंडो छो था लगायो जुलूस मीलाद में झंडा छो था खणो पिरा दोस्तों अम्मा साण फरमायो त टे झंडा ज़ाहिर थिया अअलामुन फिल मगरिब व अअलामुन फिल मशरिक व अअलामुन अला ज़हरिल काबत अम्मा साण फरमाए हिकिड़ो झंडो मगरिब में लगायो वियो ॿियो मशरिक में लगायो वियो ऐं टियों झंडो काबे करीम जे छत ते लगायो वियो सुभान अल्लाह अबा जेको अल्लाह जो बेत आहे नबियनि जी तामीर फरमाई उन रब जे पाक बेत जे मथां मलाइकनि कुदरती झंडो लगायो सुभान अल्लाह वो जेकॾहिं असां पंहिंजे मस्जिद ऐं मदरसे में पंहिंजे घर में पंहिंजे ॻोठ में गाॾीअ में ये रसूलुल्लाह जे मीलाद जे ख़ुशीअ में इहो जेको झंडो आहे या निशानी आहे त रसूलुल्लाह जो गुलाम वञे पियो सुभान अल्लाह ऐं शादी पियो वञे मीलाद कंदड़ पियो वञे जश्न में आमद रसूल में खुशी कंदड़ पियो वञे पिया मुस्लमान भारो अज़ीज़ो दोस्तो अम्मा सां फरमायो त ओचितो हिकिड़ी ककरी आई आसमान खां ककरी अजीब हुई उनमें घोड़नि जूं हड़काटूं हुयूं अम्मा सां फरमायो पखियुनि जूं ॿोलियूं उनमें पे हलियूं सुभान अल्लाह पखी अवां ॾिठा हूंदा गॾु वेंदा आहिनि पखी त अजीब क़िस्म जूं ॿोलियूं कंदा उनमें सराट हिकिड़ो अजीब हूंदो आहे अम्मा सां फरमायो पखियुनि जूं ॿोलियूं हुयूं माण्हुनि जूं ॿोलियूं हुयूं अम्मा सां फरमायो ओचितो अल्लाह जा मलाइका मुझे पाक बचे रसूलुल्लाह के खणिया उन ककरीअ में मां ॿुधा पई त उन में ग़ैब मां आवाज़ नींदड़ आवाज़ पियो जे त हिन महबूब खे मशरिक जा सैर करायोसि मगरिब जा सैर करायोसि समुंडनि जा सैर करायोसि जबलनि जा सैर करायोसि सॼी काइनात में पढ़ायो काइनात खे ॿुधायो मशरिक खां मगरिब ताईं सॼे मखलूक खे पढ़ायो ताजो कायनात में खातमुन नबिय्यीन महबूब सय्यदुल अव्वलीन वल आखिरीन महबूब मदीने जो साईं कायनात में तशरीफ फरमा थी चुको आहे सुभान अल्लाह सॼी कायनात में पढ़ा ॾिना विया कायनात के ॿुधायो वियो अम्मा सां फरमायो थोड़ी देर गुज़री त अल्लाह जे हबीब खे वापसि मोटाए आया साईं करीमनि जे पाक जिस्म मुबारक जे मथां कुदरती जोरो पारियल हुयो अम्मा सां फरमाए करे मलाइक खे कोरो हथ में हो ॿिए मलाइक खे याकूत ऐं ज़बरजद जी प्लेट हुई टे मलाइक जे हथ में मुंडी हुई अम्मा सां फरमाए करे मलाइक उन कोरे मां जन्नती कोरे मां जंहिंमें जन्नत जो हौज़ कौसर जो पानी हुयो उन प्लेट में मुंडीअ खे धोतो हुयो उन मुंडीअ जे टिक ते लिखियल हुयो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वा मुंडी रसूलुल्लाह जे बिल्कुल जे विच ते मोहरे नबूवत वारो कलमो शरीफ लिखायो हुयो सुभान अल्लाह अल्लाह तव्हां खे आबाद फरमाइंदो रब कंदो तव्हां ख़ुशि हूंदो फ़क़ीर खे अर्ज़ा हिकिड़ी नाज़ शरीफ़ पढ़े पोइ दुआ ख़ैर